तरक्याती स्कीमुनि में घटिताई आंदी वेंदी। पाकिस्तान IMF जा शर्त मञी वरिता आहिनि। पाकिस्तान कर्ज़ प्रोग्राम लाइ तवानाई, मालियाती, समाजी शोबे, स्ट्रक्चरल, मॉनिटरी ऐं करंसी बाबति IMF जा 23 शर्त मञी वरिता आहिनि। शर्तुनि में भाण ऐं जीतमार दवाउनि ते एक्साइज़ ड्यूटी में 5% इज़ाफ़ो करणु, आला क़ीमत वारी मिठियुनि शयुनि ते एक्साइज़ ड्यूटी मुतारिफ़ कराइणु ऐं चूंड शयुनि खे मयारी शरह ते मुंतक़िल करणु, सेल्स टैक्स जी बुनियाद खे वसी करणु शामिल आहे। हुकूमत IMF खे इहा बि ख़ातिरी कराई त शुगर सेक्टर खे मुकमल तौर ते रेगुलेशन खां आज़ाद करे छॾींदी। बिजली जे शोबे में टैरिफ एडजस्टमेंट जारी रखंदी, सिस्टम जे नुक़साननि खे घटि कंदी ऐं लागत में कटौती कंदी। पाकिस्तान खे कणक जी ख़रीदारी लाइ वफ़ाक़ी या सूबाई इमदादी क़ीमत करणु, दरामदात ते कंहिं क़िस्म जी नई रेगुलेटरी ड्यूटी मुतारिफ़ कराइण खां बि रोकियो वियो आहे। तरक्याती स्कीमुनि में घटिताई आंदी वेंदी। पाकिस्तान IMF जा शर्त मञी वरिता आहिनि। पाकिस्तान कर्ज़ प्रोग्राम लाइ तवानाई, मालियाती, समाजी शोबे, स्ट्रक्चरल, मॉनिटरी ऐं करंसी बाबति IMF जा 23 शर्त मञी वरिता। शर्तुनि में भाण ऐं जीतमार दवाउनि ते एक्साइज़ ड्यूटी में 5% इज़ाफ़ो करणु, आला क़ीमत वारियुनि मिठियुनि शयुनि ते एक्साइज़ ड्यूटी मुतारिफ़ कराइणु ऐं चूंड शयुनि खे मयारी शरह ते मुंतक़िल करणु, सेल्स टैक्स जी बुनियाद खे वसी करणु शामिल आहे। हुकूमत IMF खे इहा बि ख़ातिरी कराई त शुगर सेक्टर खे मुकमल तौर ते रेगुलेशन खां आज़ाद करे छॾींदी।